सभिनी शहरनि खे छॾे ॿाहिराड़ियुनि में गर्ल्स स्कूलनि जो तइदादु नाले मात्र आहे ऐं जेके आहिनि उहे बि बंदि पियल आहिनि। काफ़ी स्कूलूं ओताक तौरु इस्तेमालु थी रहियूं आहिनि या लेडी टीचर मुक़ररु न थी सघियूं आहिनि। मौजूद सॼणो राजन परमार जे तरफ़ां सलाम नमस्ते। हींअर असां मौजूदु आहियूं ॻोठ मीहोलन जो में। हिते बि गर्ल्स स्कूल जेको सालनि खां बंदि पियल आहे ऐं स्टाफ न हुजण सबबु ज़बू नाले जो शिकार आहे। ॻोठाणनि मुताबिक़ हिन स्कूल में बि कुझु साल अॻु मास्तरियाणी मुक़ररु थियल हुई, पर हू पाण स्कूल न ईंदी हुई ऐं कुझु पघार ते ॻोठ जी छोकिरी एलजी ड्यूटी कंदी हुई। हाणे केतिरनि ई सालनि खां गुम आहे, शायदि घर वेठे पघार खणंदी हुई। स्टाफ न हुजण ऐं हुकूमत जी लापरवाही सबबु ही दसगाहूं भूत बंगलनि जो ॾेख ॾेई रहियूं आहिनि। जिते हर इदारे खे करप्शन जी उॾोही खोखलो करे छॾियो आहे, उते तइलीम जहिड़े मुक़दस पेशे सां का घटि नाहे कई। हिन इदारे खे बि यतीम बणायो वियो आहे। असां वटि इदारनि में मुक़ररु ऑफिसर करप्शन में पंहिंजो मट पाण ऐं शेर जे मथां सवा शेर आहिनि, जिन खे सिर्फ़ु पंहिंजा बब भरण खां सवाइ अवाम जो को बि ऊनो कोन्हे। हिननि स्कूलनि जा सालानो SMC फंड समेत फर्नीचर जा बिल बि जारी थियनि था। उन्हनि सां मोहतरम साहिबनि जा शाही ख़र्च पूरा थियनि था। उन्हनि जे अहिड़ा इदारनि में पढ़ंदड़ नूर चश्मनि जूं फीसूं थियनि थियूं, पर ग़रीबनि जा बच्चा माल चारण ऐं जबरी पोरियो करण ते मजबूर आहिनि। तोड़े जो उस्ताद भर्ती करण जूं सख़्त पॉलिसियूं जोड़ियूं वियूं आहिनि, पर पोइ बि केतिरा ई अणपढ़ियल उस्ताद मुक़ररु थियल आहिनि जिन खे तइलीम जे तेज़ जी बि ख़बर नाहे। इहे कहिड़ा हथ आहिनि जेके नाइल माण्हू हिन इदारे जी ॿेड़ी ॿोड़नि लाइ भर्ती करे रहिया आहिनि। यकीनन हर ज़ेशो माण्हू उन ॾिस में भले बि ॼाणे थो। तइलीमी एमरजेंसी ऐं बायोमेट्रिक जे बावजूदि अॼु बि सवें उस्ताद ऐं ॿियो स्टाफ असां रोज़ अखियुनि सां ॾिसूं पिया त पंहिंजा कारोबार करे रहिया आहिनि। छाजी एमरजेंसी, छाजी बायोमेट्रिक, बसि उन्हनि जे मथां अहिड़नि त अमरीश पुरियुनि जे आशीर्वाद जो हथु आहे जो न की लहर न की लोलो। सुवाल इहो आहे त इन्हनि सभिनी मसइलनि जो ज़िम्मेवार केरु आहे? राजन परमार खे मोटी मोकल ॾींदा, इंशाअल्लाह हाज़िर थींदासीं वरी कंहिं नए मसइले खे उजागर करण लाइ, वरी कंहिं नए स्टोरी सां गॾु जेॾां पेर तेरहं।